बे पासे असां ख़बर शेयर कयूं गंबट मां जिते क़ौमी शाहराह ते कराची खां शिकारपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। हादसे जे नतीजे में 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं शेयर पिया कयूं गंबट मां क़ौमी शाहराह ते कराची खां शिकारपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। हादसे जे नतीजे में 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। अवां ताईं ख़बर पिया पहुचायूं गंबट मां जिते क़ौमी शाहराह ते कराची खां शिकारपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी आहे। हादसे जे नतीजे में 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। गंबट मां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर किशोर कुमार। जी किशोर, आगाह कजो कीअं हादसो पेश आयो आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु ही जेको गंबट क़ौमी शाहराह ते ॻोठ गुलाम हैदर पुल वटि अफ़सोसनाक रोड हादसो जेको पेश आयो आहे। कराची खां शिकारपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 30 खां वधीक जेके मुसाफ़िर आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मर्द, औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि, जंहिंखे तिबी इमदाद ॾियण जे लाइ गंबट जी किम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ज़ख़्मियुनि में 35 वरनि जी मेनाज़ ऐं 40 वरनि जी ख़ानज़ादी, 15 साला नजफ़ ऐं 12 साला जेको आहे फिदा हुसैन शामिल आहे। त तव्हांखे ॿुधाईंदो वञा त पुलिस सां राब्तो करण ते ॿुधायो वियो आहे त ड्राइवर जी तेज़ रफ़्तारी सबबि जेको आहे ओवरटेक कंदे जेको आहे ही रोड हादसो पेश आयो आहे ऐं ॿिया जेके मुसाफ़िर हुया उन्हनि खे तिबी इमदाद ॾियण बैदि जेको आहे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना कयो वियो आहे। जी ठीकु आहे किशोर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।